बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाह। आज की इस वीडियो में हम क्लास 5 की आसान सिंधी में सबक अरड़ू यानी 18वां सबक भिटशाह जो मेलो यानी भिटशाह के मेले के बारे में पढ़ेंगे। तो शुरू करते हैं। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह सिंध जो वॾो शाइर ऐं बुज़ुर्ग थी गुज़रियो आहे। संदसि रोज़ो हाला तालुक़े जे भिटशाह शहर में आहे। हिते हर साल सफ़र महीने जी 14 तारीख़ मेलो लॻंदो आहे, जंहिंखे भिटशाह जो मेलो चवंदा आहिनि। हिन मेले में किथां किथां कई लखनि माण्हू अची गॾु थींदा आहिनि। हिन मेले ते हर क़िस्म जा दुकान खुली वेंदा आहिनि, जिन में वापारी क़िस्मनि क़िस्मनि सामान ॾाढे सुहिणे नमूने सींगारे रखंदा आहिनि। रोज़ानो लखनि रुपयनि जो वापारु हलंदो आहे। मेले जो चहचटो सचपच ॾिसण वटां हूंदो आहे। मेले में ज़रई खाते वारा पंहिंजो स्टॉल लॻाईंदा आहिनि, जिते ज़राअत जे औज़ारनि जा नमूना, मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा ॿिज ऐं ज़राअत मुतालिक़ मालूमाती किताब रखियल हूंदा आहिनि। उन खां सवाइ ज़रई माहिर पोख करण, भाण ॾियण ऐं जीतमार दवाअनि इस्तेमालु करण जा तरीक़ा सम्झाईंदा ऐं पैदावार वधाइण जा तरीक़ा ॿुधाईंदा आहिनि। जी ॿुधी माण्हू घणो कुझु पिराईंदा आहिनि। जितना पढ़ा गया, अब इसका उर्दू तर्जमा कर लेते हैं। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह सिंध जो वॾो शाइर ऐं बुज़ुर्ग थी गुज़रियो आहे। यानी शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह सिंध के बड़े शायर और बुज़ुर्ग रह चुके हैं। संदस रोज़ो हाला तालुके जे भिटशाह शहर में आहे। यानी आपका रोज़ा, आपका मकबरा हाला के बराबर में भिटशाह शहर में है। हिते हर साल सफ़र महीने जी 14 तारीख़ मेलो लॻंदो आहे। यानी यहाँ हर साल सफ़र की 14 तारीख़ को मेला लगता है, जंहिंखे भिटशाह जो मेलो चवंदा आहिनि, जिसको भिटशाह का मेला कहते हैं। हिन मेले में किथां किथां कई लखनि माण्हू अची गॾु थींदा आहिनि। यानी इस मेले में कहाँ कहाँ से लाखों की तादाद में लोग आकर जमा होते हैं। हिन मेले ते हर किस्म जा दुकान खुली वेंदा आहिनि। इस मेले में हर किस्म के दुकान खुल जाते हैं, जिन में वापारी क़िस्मनि क़िस्मनि सामान ॾाढे सुहिणे नमूने सींगारे रखंदा आहिनि। यानी जिसमें सौदागर मुख्तलिफ़ किस्म के सामान बहुत खूबसूरत अंदाज में खूबसूरत नमूने से सजा कर रखते हैं। रोज़ानो लखनि रुपयनि जो वापार हलंदो आहे। रोज़ाना लाखों रुपए का कारोबार यहाँ चलता है, ख़रीदारी चलती है। मेले जो चहचटो सच पच ॾिसण वटां हूंदो आहे। यानी मेले की रौनक वाकई देखने वाली होती है। मेले में ज़रई खाते वारा पंहिंजो स्टॉल लॻाईंदा आहिनि। यानी मेले में ज़राअत के शोबे वाले अपना स्टॉल लगाते हैं, जिते ज़राअत जे औज़ारनि जा नमूना, मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा ॿिज ऐं ज़राअत मुतालिक़ मालूमाती किताब रखियल हूंदा आहिनि। यानी जिसमें ज़राअत के औज़ारों के नमूने, मुख्तलिफ़ किस्मों के बीज और ज़राअत से मुतालिक़ मालूमाती किताब भी रखे हुए होते हैं। उनखां सवाइ ज़रई माहिर पोख करण, भाण ॾियण ऐं जीत मार दवाअनि इस्तेमालु करण जा तरीक़ा सम्झाईंदा ऐं पैदावार वधाइण जा तरीक़ा ॿुधाईंदा आहिनि। यानी उसमें सिवाय ज़रई माहिर के फसल तैयार करना और ज़मीन को फसल के लिए तैयार करना, कीड़े मार दवाएं इस्तेमाल करना और कीड़े मार दवाएं इस्तेमाल करने के तरीके समझाए जाते हैं और पैदावार बढ़ाने के तरीके भी बताए जाते हैं। जी ॿुधी माण्हू घणो कुझु पिराईंदा आहिनि। यानी ये सुनकर लोग बहुत कुछ हासिल करते हैं। शाह लतीफ़ सक़ाफ़ती मरकज़ तरफ़ां मेले जे मौक़े ते वॾे पैमाने ते हिकु अदबी कॉन्फ्रेंस ऐं राग जी महफ़िल मुनक़िद कई वेंदी आहे। अदबी कॉन्फ्रेंस में शाह साहिब जे
शेर बाबति तक़रीरूं कयूं वेंदियूं आहिनि। मेले में दस्तकारियुनि जी नुमाइश बि थींदी आहे, जिते उमदियूं, रलियूं, खेस, गरबियूं, जंडी ऐं काशीअ जो सामान रखियल हूंदो आहे। मेले में मलाखड़ो ॾिसण वटां हूंदो आहे। मल्ह संदरा ॿधी अची मैदान में बीहंदा आहिनि ऐं पंहिंजी ताक़त ऐं हुनर जो कमाल ॾेखारींदा आहिनि। हिन मेले जी ख़ासि ॻाल्हि आहे राग रिहाण। राति थी त हज़ारियुनि माण्हू राग ॿुधण लाइ अची दरगाह ते गॾु थींदा आहिनि। शाह भिटाईअ जा फ़क़ीर पंहिंजे मख़सूस अंदाज़ में राग गाईंदा आहिनि। जितना पढ़ा गया अब इसका भी तर्जमा कर लेते हैं। शाह लतीफ़ सक़ाफ़ती मरकज़ तरफ़ां मेले जे मौक़े ते वॾी पैमाने ते हिकु अदबी कॉन्फ्रेंस ऐं राग जी महफ़िल मुनक़िद कई वेंदी आहे। यानी शाह लतीफ़ सक़ाफ़ती मरकज़ की तरफ से मेले के मौके पे बड़े पैमाने पे एक अदबी कॉन्फ्रेंस और राग की महफ़िल मुनक़िद की जाती है। राग कहते हैं मोहब्बत वाली मौसीकी या फिर संगीत को। अदबी कॉन्फ्रेंस में शाह साहिब जे शेर बाबति तक़रीरूं कयूं वेंदियूं आहिनि। यानी अदबी कॉन्फ्रेंस में शाह साहिब के अशार के मुतालिक तक़रीरें की जाती हैं। मेले में दस्तकारियुनि जी नुमाइश भी थींदी आहे। यानी मेले में हुनरमंदों की नुमाइश भी होती है, जिते उमदियूं, रलियूं, खेस, गरबियूं, जंडी ऐं काशीअ जो सामान रखियल हूंदो आहे। यानी जहाँ उम्दा रलियाँ, कंबल, गरबियूं यानी कि हाथ से बने कपड़े, जंडी ऐं काशीअ जो सामान यानी लकड़ियों और मट्टी के बर्तनों पर बनाओ सिंगार वगैरह का सामान रखा हुआ होता है। मेले में मलाखड़ो ॾिसण वटां हूंदो आहे। यानी मेले में कुश्ती देखने वाली होती है। मल्ह संदरा ॿधी अची मैदान में बीहंदा आहिनि। यानी कुश्ती करने वाले कमर पे कपड़ा बांध कर मैदान में आकर खड़े होते हैं ऐं पंहिंजी ताक़त ऐं हुनर जो कमाल ॾेखारींदा आहिनि और अपनी ताक़त और हुनर के कमाल दिखाते हैं। हिन मेले जी ख़ासि ॻाल्हि आहे राग रिहाण। राति थी त हज़ारियुनि माण्हू राग ॿुधण लाइ अची दरगाह ते गॾु थींदा आहिनि। यानी इस मेले की ख़ास बात है राग रिहाण, यानी मोहब्बत वाली मौसीकी या फिर संगीत। रात थी यानी रात हो त हज़ारियुनि माण्हू राग ॿुधण लाइ अची दरगाह ते गॾु थींदा आहिनि। यानी जैसे ही रात होती है तो हज़ारों लोग राग यानी संगीत या फिर मोहब्बत वाली मौसीकी सुनने के लिए आकर दरगाह में जमा होते हैं। शाह भिटाई जा फ़क़ीर पंहिंजे मख़सूस अंदाज़ में राग गाईंदा आहिनि। यानी शाह अब्दुल लतीफ़ भिटाई के फ़क़ीर अपने मख़सूस अंदाज़ में राग यानी संगीत गाते हैं। मुझे उम्मीद है इस सबक में तमाम बातें आप सबको आसानी से समझ आ गई होंगी। अगर किसी भी हवाले से कोई प्रॉब्लम हो तो आप कमेंट्स करके मुझसे पूछ सकते हैं। इसके अलावा मेरे व्हाट्सएप नंबर पर भी रब्ता कर सकते हैं। अब इंशाअल्लाह आपसे अगली वीडियो में मुलाकात होगी। तब तक के लिए अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाह।